वापारी यार सच न पुछी मोहब्बत में बाबा वॾो मज़ो आहे पर यार असीं आहियूं पहिरें नंबर जा चौक चंडा हिक ॿिए जे लाइ अंदरि में माचीस खयूं था हिकिड़ी तिली था ॿारियूं त ॿी तिली ऑटोमेटिक फुस करे ॿरी थी पए हथऊं था हिक ॿिए जे लाइ खॾूं कोटींदा। हा रुंडा असां मां बर्दाश्त ख़तमु थी वियो ऐं असीं कंहिंजा ॿ लफ़्ज़ ॿुधण जे लाइ तयार ई न आहियूं। थोरी घणी ॻाल्हि ते हिक ॿिए जे ॾाढ़ियुनि में हथनि ॾाढ़ियुनि में बाबा दिलि मां कीनू ऐं कुल्फत कढणु ॾाढो अणांगो कमु आहे बाबा ॾाढो अणांगो। रुंडा हिक ॿिए सां मिलंदा जुलंदा रहंदासीं ॾुख तकलीफ़ूं हिक ॿिए जूं माना ॿुधंदासीं त पोइ ही मसाला थींदा ई कोन ऐं अकेलाईअ में माण्हू कढ़ंदो थो रहे कढ़ंदो ही मसाला हल थी वञनि त पोइ हर रोज़ राति जो उता किथे कचहरीअ जी महफ़िल मचाईंदासीं कुझु कलाकनि जे लाइ नंढे वॾे खे गॾु करे हिक ॿिए जूं शिकायतूं ॿुधी उते ई हल करे वठंदासीं। हा अॼु सही तंग थोड़े सिधी ॻाल्हि करे सोरहाना न पर अरहाना ॻाल्हि सची कई अथई यार। अमन बहाल करण जो इहो ई हिकिड़ो वाहिद तरीक़ो आहे जेकर असां कुझु देरि जे लाइ या कुल्फत कीनू ऐं शैतानगिरी शरारतूं कढी हिक ॿिए सां कचहरियूं कयूं न कुर्बारी असांखे ही ॾुखिया ॾींहं ॾिसणा ई न पवनि। बसि यार रूंडा लानत आहे उन शैतान ते जेको इंसान जो दुश्मन थी बीठो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।